अॼु ईद जो मुक़दस ॾींहुं आहे, ईद जो हेॾो वॾो ॾींहुं आहे ऐं सभिनी जा ॿार पंहिंजे माइरुनि सां घर में हूंदा। मुंहिंजो नंढड़ो कोन्हे, मां सां घर में। तव्हांजो नंढड़ो न आहे? न आहे, मुंहिंजो नंढड़ो न आहे घर में। ऐं चोथों ॾींहुं आहे, मां बचे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो बि न आहे त मुंहिंजो नंढड़ो ज़ाहिर बि न आहे। सभिनि जा बचा ॾिसां थी, मुंहिंजो हिकिड़ो बचो घर में न आहे। मुंहिंजे दिलि खां कहिड़ी आसीस निकिरे थी। रोहित कुमार ओॾे जो घर आहे। पाण ॾिसे असांखे हेठनि तबिकनि में जेका कंहिं ते बि असांखे भरोसो न आहे। उहो पाण ॾिसे ज़ुल्म कयो आहे। दोस्तो, ही मासूम शागिर्द रोहित ओॾे जो घर आहे, जंहिंजी तव्हां हालत ॾिसंदा हूंदव त ही मासूम रोहित कुमार ओॾे जे घर जी छा हालत आहे ऐं वेशी दरिंदनि कुतनि कीअं मासूम 9 सालनि जे शागिर्द रोहित कुमार खे बेदर्दी सां क़तल करे छॾियो। ही बेदर्दी सां क़तल थियल 9 साला शागिर्द रोहित कुमार ओॾे जो घर आहे। अचो त मां तव्हांखे रोहित कुमार ओॾे जे अमड़ सां मिलायां थो। ही रोहित कुमार ओॾे जो घर आहे। उहे ॿई बदनसीब माउ पीउ आहिनि जंहिंजे मासूम 9 साला पुटु रोहित ओॾ खे वेशी कुतनि, वेशी दरिंदनि बेदर्दी सां क़तल करे छॾियो। ही रोहित कुमार ओॾ जी अमड़ आहे। मुंहिंजी अम्मा अव्हांजे मासूम ॿार रोहित ओॾ खे वेशी दरिंदनि कुतनि बेदर्दी सां क़तल करे छॾियो। छा कसूर हुयो हुनजो? कोई बि कसूर न आहे मुंहिंजे मर्जड़े जो। सभु बचड़ा घुमनि था, हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो न आहे घर में। मूंखे हक़ करे ॾियो। छा चवंदव? कहिड़ो मुतालबो कंदव? असांजो मुतालबो इहो ई आहे, असांजे SSP के साहब खे गुज़ारिश आहे, उहो पाण हिन केस खे हैंडल करे। उहो पाण ॾिसे असांखे हेठनि तबिकनि में जेका कंहिं ते बि असांखे भरोसो न आहे। उहो पाण ॾिसे ज़ुल्म कयो आहे, नाहक कयो आहे मुंहिंजे नंढड़े बचे सां। यादि अचे थी? छा जी? यादि न ईंदी बच्चो मुंहिंजा, मूंखे यादि न आहे। जो खितर करे मां पालिया आहिनि, मूंखे यादि न हूंदो। मुंहिंजे नंढड़े सभिनि जा बचड़ा आहिनि, मुंहिंजो हिकिड़ो घर में कोन्हे। ज़ुल्म कयो आहे, उनखे सिरनि सां तस्वीर कयो आहे, हथ पेर बदलनि, उन सां ज़ुल्म कयो आहे। ज़ुल्म करे छॾियो आहे मुंहिंजे नंढड़े सां। उहो केॾी महिल घर ॾींदो तव्हां? जेॾी महिल ॿाहिरि हूंदो हुयो त घर केॾी महिल ईंदो हुयो? ईंदो 3 बजे खनि ईंदो, घुमंदो ॿारनि सां ॿाहिरि खेॾींदो। अच्छा। हा, वरी मां संभारे मोटी आयमि, संभार त मुंहिंजो नंढड़ो कोन हुयो। छा पाठा मिड़ंदो हुयो? छा कंदो हुयो? बसि ईअं ॿारनि सां हलियो वियो। अच्छा। हा, ॿारनि सां कम वारो मुंहिंजो घर वारो जो मोटी आयो त मां संभारे, मां चयो मुंहिंजो नंढड़ो कोन्हे। काऊं पढ़ंदो हुयो? 3 पढ़ंदो हुयो। हा। अॼु ईद जो मुक़दस ॾींहुं आहे, ईद जो हेॾो वॾो ॾींहुं आहे ऐं सभिनी जा ॿार पंहिंजे माइरुनि सां घर में हूंदा। मुंहिंजो नंढड़ो कोन्हे, मां सां घर में। तव्हांजो नंढड़ो न आहे? न आहे, मुंहिंजो नंढड़ो न आहे घर में। ऐं चोथों ॾींहुं आहे, मां बचे पंहिंजे अखियुनि सां ॾिठो बि न आहे त मुंहिंजो नंढड़ो ज़ाहिर बि न आहे। सभिनि जा बचा ॾिसां थी, मुंहिंजो हिकिड़ो बचो घर में न आहे। मुंहिंजे दिलि खां कहिड़ी आसीस निकिरे थी। असांखे पंहिंजो हक़ खपे। असांखे ज़ाहिर थिए त कंहिं मुंहिंजे पुट खे क़ातिल कयो आहे, कंहिं मारियो आहे मुंहिंजे पुट खे। असांखे इंसाफ़ खपे सर, असांखे इंसाफ़ खपे। असां नंढे ज़ुल्म कयो हुयो आहे, हुनखे सिरनि सां वार कया विया आहिनि, सॼे जिस्म खे हुनखे कुटियो वियो आहे, हुनखे अहिड़े तरीक़े सां कुटियो आहे जो रूहानी ख़तमु करे छॾी आहे हुनजी। असांखे इंसाफ़ खपे। एॾो ज़ुल्म कयो आहे नंढे सां, जेको असां ॾिसी न पिया सघूं असां। सर मुंहिंजो नंढड़ो आहे, ॿिए कंहिंजो आहे। सिरनि सां कुटिया आहिनि, मुंहुं सॼो हेॾो सुॼी वियो, नंढड़ो सॼो मुंहिंजो नंढड़ो सुॼी वियो। हे शिकारपुर जा हुकुमरान, हे शिकारपुर जा चूंडियल हुकुमरान, हे शिकारपुर जा SSP, ऐं तव्हांखे हथ ॿधी रिक्वेस्ट करे रहियो आहियां, हिन अमड़ ऐं हिन अभे जे तवसुल सां तव्हांखे हथ ॿधी रहियो आहियां।
इन्हनि जे पारां तव्हांखे हथ ॿधी रहियो आहियां। प्लीज़ ख़ुदा जे वास्ते मासूम रोहित कुमार ओड जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो, उन्हनि खे केफ़रे किरदार ताईं पहुचायो, उन्हनि खे कानून जे कटहरे में आणियो, उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾियो, जे आईंदा कोई बि मुंहिंजे शिकारपुर जे कंहिं बि मासूम ॿार जी तरफ़ अखि बि न खणी ॾिसे। मां शिकारपुर समेत पूरी सिंध जे कानून जे अलमदारनि खे रिक्वेस्ट कंदुमि हथ वधी करे त प्लीज़ हिन केस खे पाण ॾिसो,